सिंझोरो वेझो पीर पागारे जे मुरीद कुटुंब ख़लीफ़े, नायब ख़लीफ़े ऐं बासर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रज़ा मोहम्मद भट्टी जो चवणु आहे त हथबंदीअ सबबि नियाणियुनि जूं शादियूं नथियूं थियनि, बिरादरी ऐं पाड़े में मरणे परणे ते बि नथा वञी सघूं। ख़लीफ़े जी पुठभराई सां रहीम बख़्श भट्टी 4 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु घुरे थो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त हर हर दाहिण बावजूदि अज़ालो बि नथो कयो वञे। सिंझोरो मां ख़बर ॾिनी पिया मुतासिर कुटुंब तरफ़ां हुननि जे रूहानी पेशवा पीर पागारे खे नोटिस वठी इंसाफ़ जी अपील कई वई आहे। सिंझोरो वेझो पीर पागारे जे मुरीद कुटुंब ख़लीफ़े, नायब ख़लीफ़े ऐं बासर ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। रज़ा मोहम्मद भट्टी जो चवणु आहे त हथबंदीअ सबबि नियाणियुनि जूं शादियूं नथियूं थियनि, बिरादरी ऐं पाड़े में मरणे परणे ते बि नथा वञी सघूं। ख़लीफ़े जी पुठभराई सां रहीम बख़्श भट्टी 4 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु घुरे थो। सिंझोरो वेझो पीर पागारे जे मुरीद कुटुंब ख़लीफ़े, नायब ख़लीफ़े ऐं बासर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रज़ा मोहम्मद भट्टी जो चवणु आहे त हथबंदीअ सबबि नियाणियुनि जूं शादियूं नथियूं थियनि, बिरादरी ऐं पाड़े में मरणे परणे ते बि नथा वञी सघूं। रज़ा मोहम्मद भट्टी ऐं ॿियनि जो चवणु आहे त ख़लीफ़े जी पुठ सां रहीम बख़्श भट्टी 4 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु घुरे थो। हर हर दाहिण बावजूदि अज़ालो नथो कयो वञे। ख़लीफ़ो ऐं नायब ख़लीफ़ो पीर पागारे खां हक़ीक़तूं लिकाए रहिया आहिनि। बेइंसाफ़ी असां केर बि असां हींअर जे कुझु किथे कज़ियो थी पवंदो त हिन जो ग़रीब जो हथ पुटनि जो पीउनि जो ॿिन्हिनि जो बंदि आहे। जेके बि नाजायज़ थियूं आहिनि असां अॻुंब सां पेश कयूं, फेसबुक ते असां पीसे पागारे खे अर्ज़ु कयो, मालिक असांजो नोटिस वठी असां सां इंसाफ़ थिए। असां सां नाइंसाफ़ी आहे। आऊं हुनखे न्याणी ॾे वेठी आहियां, 2 साल थिया आहिनि मुंहिंजी न्याणी जवान वेठी आहे। थोरे घणे त हिन हथ बंदि कराए त को ख़लीफ़ो ॿुधण लाइ तयारु कोन्हे। पीर साईं पागारो असांजो फ़ैसिलो करे। साईं पागारो खे अर्ज़ु आहे असांजो त असांजो नोटिस वठे। अॻु में बि असांजी कोन थियो आहे कुझु, हाणे त असांजी कुझु अदालत करे।